बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुबारक 18 अप्रैल 2019 ते पन्नो अकल जे वेझो कोट क़ाइमदीन जिसकानी में जमियत जे हिक जलसे में मूंखे दावत ॾिनी वई, जंहिंमें मां काफ़ी सफ़र करे शिरकत कई। जलसो जमियत उलमा इस्लाम जे तरफ़ां मुनक़द थियल हुयो। जमात जे मेज़बान जे तरफ़ां उते मुंहिंजी कंहिं बि क़िस्म जो आदर भाव न कयो वियो ऐं जलसे जे ॿिए ॾींहं ते जमियत पन्नो अकल जे ज़िमेदार मूंखे फ़ोन कई, जंहिंसां मूं कावड़े गुस्से में इंसान आहियां। शदीद ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाया जेके कंहिं आलिम खे न ॻाल्हाइणु घुरिजनि हा। उन उहा ॻाल्हि रिकॉर्ड कई ऐं उहा ॻाल्हि 1 महीनो बाद सोशल मीडिया ते जारी कई। जलसे वारनि जे ज़्यादती ऐं कॉल रिकॉर्ड करण वारनि जे ख़िलाफ़ मूं पंहिंजी जमात खे शिकायत कई आहे। उमेदु आहे त जमात उन ख़िलाफ़ ज़रूरु कार्रवाई कंदी। उन गुफ़्तगूअ में मां बजाए मेज़बान जे मुतलक़ हिक क़ौम जिसकाणी जे ख़िलाफ़ बि कावड़ वचां कुझु नाज़ेबा लफ़्ज़ कढिया, जंहिंखां पोइ जिसकाणी क़ौम बिरादरी जे माण्हुनि मूं फ़ोन, ख़त, फेसबुक ऐं सोशल मीडिया जे ज़रिए मुंहिंजे ख़िलाफ़ इंतिहाई नाज़ेबा गुफ़्तगू पिणु कई ऐं मूंखे क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। ज़िंदगी मौत जो मालिक अल्लाह आहे। मुंहिंजी गुफ़्तगू अगरि नामुनासिब आहे त उन बाद मूं ख़िलाफ़ तूफ़ान बदतमीज़ी बि नामुनासिब अमल आहे। लेकिन पोइ बि मां मेज़बान ऐं कॉल रिकॉर्ड कराइण वारनि खां अलावा जिसकाणी क़ौम खां पंहिंजे लफ़्ज़नि जे करे जेका उनजे क़ौम जी दिलि आज़ारी थी आहे उन ते माज़रत करियां थो। अल्लाह ताला असां सभिनीनि खे हिदायत नसीब फ़रमाए।